असी मौजूद आयूं कराची प्रेस क्लब पायरा जिते डाव मेडिकल कॉलेज के शागिर्दन पारा मुसलसल एहतजाजन बाद हाणे बुख हड़ताली कैंप कायम कई वही है। असां हिते मौजूद शागिर्दन सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा। घणनि एहतजाजनि खां पोइ डाव मेडिकल कॉलेज बॉयज़ हॉस्टल जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि बुख हड़ताल जो कल्ह ऐलान किया है 2 बजे का। महिल असांखे 24 कलाक थी चुका आहिनि। ही बुख हड़ताल असां पंहिंजी हॉस्टल्स के बचाइण लाइ लॻाई आहे। असांजी हॉस्टल जूं 3 बिल्डिंग ते जिन ते IPMR नाले इदारे जो कब्ज़ो आहे ऐं हू कब्ज़ो ख़ाली करण लाइ तयारु को आहिनि। हॉस्टल जूं बिल्डिंग्स ते हॉस्टल ही रहणु खपे। ही शागिर्दनि जी सहूलत लाइ आहिनि। सिंध गवर्नमेंट शागिर्दनि जी सहूलत में इज़ाफ़ो त कोन कयो पर जेके सहूलतूं अॻु में मौजूदु आहिनि उन्हनि खे बि इदारनि में तब्दील कयो पियो वञे। असांखे 24 कलाक गुज़री विया आहिनि। असां हिते बुख हड़ताल कैंप ते वेठा आहियूं। डाव मेडिकल कॉलेज बॉयज़ हॉस्टल जा शागिर्द असां प्रेस क्लब जे अॻियां 4थों दफ़ा असीं आया आहियूं। को बि डाव मेडिकल कॉलेज जी इंतज़ामिया सिंध हुकूमत जे तरफ़ां को बि नुमाइंदो असां वटि लड़ी न आयो आहे, ना ई असांजे मसइले खे ॿुधो आहे। असां शागिर्द हिते कल्ह खां बुख ते वेठा आहियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजो हॉस्टल जूं 2 बिल्डिंगूं ख़ाली करे असांखे वापसि ॾिनियूं वञनि, न त असां इहो बुख हड़ताल जारी रखंदासीं। हाणे हिननि असांखे एॾो मजबूर कयो आहे जो असां बुख हड़ताल ते अची विया आहियूं। हाणे असांजी बुख हड़ताल रहंदी जेसि ताईं असांजा मुतालबा न ॿुधा वेंदा असां बुख हड़ताल कंदासीं। ऐं जेकॾहिं हिननि असां अञा बि जेकॾहिं असांजी ॻाल्हि न मञी त असां रेड ज़ोन में बि वेंदासीं ऐं असां पंहिंजा दूर दराज जा शहर छॾी करे पंहिंजा घर छॾी करे हिते इन करे आयासीं त असांखे रोडनि ते आणियो वञे। असांजी अपील है सिंध गवर्नमेंट से तो असांजे मुतालबा मञिया वञनि ऐं असांखे हिकिड़ी प्रॉपर हॉस्टल ॾिनी वञे। जब तक हमारे मुतालबात मंजूर नहीं होते हम यहाँ बैठे रहेंगे और मेरा मुतालबा है सिंध गवर्नमेंट से कि मेहरबानी फरमाकर हमारे मुतालबात माने जाएँ, क्योंकि हमारे आगे एनुअल एग्ज़ाम्स आ रहे हैं तो हमारी पढ़ाई शदीद मुतासिर हो रही है। हम यहाँ कराची डाव मेडिकल कॉलेज में इस तरह सड़कों पर ज़लील व ख्वार होने के लिए नहीं आए थे। हम यहाँ पे अपना मुस्तकबिल लेकर आए थे कि हम यहाँ पे पढ़ेंगे और अच्छे डॉक्टर्स बनेंगे। लेकिन मुझे नहायत अफसोस से कहना पड़ रहा है कि आपका ये रवैया हमें ये करने नहीं दे रहा। डाव इंतज़ामिया असां इहो चवे थी त असां तव्हां सां गॾु ॿधल आहियूं। असां सेंस सेक्रेटरी खे असां बि लेटर लिखिया आहिनि पर असांखे सेंस सेक्रेटरी जवाबु कोन थी ॾे। असां वटि लेटर पिया पिया आहिनि जेके प्रिंसिपल सम्झाए थो त इहे हॉस्टल्स जी बिल्डिंग शुरूआति खां ई हॉस्टल आहिनि IPMR नथियूं वञी सघनि। तंहिं करे इन्हनि हॉस्टलनि खे वापसि बहाल कयो वञे पर सिंध गवर्नमेंट इन्हनि जो जवाब ई कोन ॾिनो आहे इन्हनि खे अञा ताईं। कैंप ते मौजूद शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेसीं ताईं हॉस्टलनि तां कब्ज़ो ख़तमु न कयो वेंदो त उन्हनि जा एहतजाज जारी रहंदा। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।